ओ सूरन में जिंद सवाणी उनाया कान खजानी बोली मुझी अदियों शाह लतीफ चवे लालो लाल लतीफ चवे ओ सैयद थी गम साई उनया खान खजानी बोली मुंजी। हैदराबाद के मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में अवामी जमहूरी पार्टी के सिंधी औरत तंज़ीम जो 7हों मरकज़ी कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमें पार्टी के 9 उहिदेदारनि खे चूंडियो वियो, जंहिंमें सदर के उहिदे ते नज़ीर कुरैशी, सीनियर नायब सदर मरियम उनड़, नायब सदर सईदा गोपां खे चूंडियो वियो। ऐं प्रोग्राम में अनवर सोलंकी शाह लतीफ़ जी वाई पेश कई, बारडन क़ौमी गीत टेबलोज़ वधंदड़ क़बाइली समाज जी रीतनि समूरनि ऐं ख़ासि तौर ते कारोकारी ऐं नंढी उमिरि जे ॿारनि जी शादी कराइण वारे अमल खे रोकियो वञे ऐं औरतुनि जे रोज़गार ते ख़ुसूसी ध्यानु ॾिनो वञे। जो सिंधी औरत तंज़ीम जो जेको सालियानो कन्वेंशन हर साल थींदो आहे, जेको सदाई असां मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम कंदा आहियूं ऐं एक्टिविटीज़ रिपोर्ट तव्हां ॿुधी त सॼे साल जी जेका आहे हीअ हिकिड़ो पॉलिटिकल प्लेटफॉर्म आहे सियासी, त जीअं औरतुनि में सियासी समाजी शऊर सुजागी ऐं तंज़ीम साज़ी थिए, जेको असीं दुनिया लेवल ते खणी वञणु था चाहियूं। इस्लामाबाद में बि असांजी सिंधी औरत तंज़ीम आहे, कल्ह उते बि हो पोरेत औरत मुशाइरो, त इहो 9 मार्च ते बि असां उते इस्लामाबाद में प्रेस क्लब में वॾो प्रोग्राम कयो होसीं वुमेन डे जे हवाले सां। असांजो बुनियादी मक़सदु आहे त जेको अॼुकल्ह औरतुनि सां जेके नाइंसाफ़ी थी रहियूं आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते जेको इहो आहे त नंढड़ियूं ॿारड़ियूं जेके ॿियनि मज़हबनि जूं आहिनि उन्हनि जा ज़बरदस्ती, जिन खे मज़हबनि जे उसूलनि जी ख़बर ई कान्हे का, उन्हनि जा ज़बरदस्ती मज़हब मटाए उन्हनि जूं नियाणियुनि जूं बेइज़तियूं करे, हुरमतियूं करे, पोइ हिकिड़ा बेकार माण्हुनि सां उन्हनि जी ज़बरदस्ती शादियूं कराए पोइ ज़ाहिर कनि था त उन्हनि प्यार जी शादियूं कयूं। इहो हिकिड़ो फ्रॉड आहे, हिकिड़ो धोखो आहे, हिकिड़ी ज़बरदस्ती आहे। ऐं ॿियो त तव्हां अॼु ॾिठो आहे त अॼुकल्ह सॼी मीडियाऊं भरियूं पियूं आहिनि, सॼियूं अख़बारूं भरियूं पियूं आहिनि त नियाणियुनि सां रोज़ 2-3 नियाणियुनि जा क़त्ल जूं वारदातूं जेके अन रिकॉर्ड थियूं थियनि, ऐं जेके रिकॉर्ड नथियूं थियनि उहे त छुटियूं, जेके रिकॉर्ड थियूं थियनि उन्हनि में बि रोज़ बेगुनाह औरतूं जेके तशदद कारोकारी ऐं जेको समाजी जेका उन्हनि जी जेका कूड़ियूं रीतियूं रवायतूं रस्मूं जेके आहिनि उन्हनि जी भेंट औरतुनि खे चढ़ायो थो वञे। ऐं उन खां अलावा जेके जरगा कया था वञनि, जंहिंमें नियाणियुनि जे मुस्तक़बिलनि जा फ़ैसिला कया था वञनि, असां उन सॼे समाज जी बुराई जेका आहे ऐं ॿी जेका वरी मौजूदा वक़्त जी जेका सूरत हाल आहे, जंहिंमें सिंध जो पाणी सुकी वियो आहे, जंहिंमें सिंध जी तालीम ख़तमु थी वई आहे, सिंध जो रोज़गार ख़तमु थी वियो आहे ऐं नौजवाननि खे नशे जो आदी बणायो वियो आहे। इन्हनि सभिनीनि खे गॾियल तौरु असीं सम्झूं था त फ़क़ति मर्द जो कमु सियासत करणु न आहे, पर औरत ऐं मर्द गॾियल तौरु जेकॾहिं पंहिंजी क़ौमुनि ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ंदा त उहो असांजे लाइ बहितरी थी। जेको सियासी जेको कमु थियो आहे AJP में उहो तमामु बहितरु हेतिरे वक़्त खां जेको थियो आहे उहो तमामु सुठो रहियो आहे। हीअ 7 कन्वेंशन आहे, असांजी जेको भेनरूं आहिनि जिन बि महिनत कई आहे तमामु आहे, ऐं उन में जेके कारोकारी जे हवाले सां या करप्शन जे हवाले सां या कहिड़ा बि कई मसाला सिंध जे हवाले सां, बेरोज़गारी सां आहिनि,
नौकिरियुनि जे हवाले सां त जिथे बि जंहिं मोड़ ते असांजी उन AJP कमु कयो आहे त उन में औरतुनि जी तनज़ीम शान बशान गॾु उन्हनि सां हली आहे। असांजी सिंध में औरतुनि सां ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे। हालांकि चयो थो वञे त तरक़ीअ जो दौरु आहे ऐं दुनिया तरक़ी करे रही आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, मीडिया जो दौरु आहे, पर उन दौर में बि खोड़ सारियूं औरतूं असांजूं जेके आहिनि से अञा पुसजनि जूं, खोड़ सारियूं औरतुनि सां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं। हाणे तव्हां ॾिसो नंढपण जी शादियुनि जे असां हमेशह नंढपण जी शादियुनि जे ख़िलाफ़ु रहिया आहियूं। जेको हाणे नंढी छोकिरी 7 सालनि वारी जी 40 सालनि जे मर्द सां शादी थी आहे या माइट विकिरो था कनि या कंहिं मजबूरी, इहा नाइंसाफ़ी आहे। उन खां अलावा जिन्सी ॾाढनि जा केस वधंदा था वञनि। अॻु में असां वटि केस साम्हूं घटि ईंदा, पर हाणे जेको ॾींहों ॾींहुं असां वटि केस वधंदा था वञनि। इन्हनि मसइलनि खे ॾिसंदे, सिंध में औरतुनि जी सिहत बाबति ॾिसंदे, सिंध में औरत जी तइलीम बाबति ॾिसंदे असां जेको आहे सो सिंधी औरत तंज़ीम जो बुनियादु 2011 में विधो। सिंधी औरत तंज़ीम सॼी सिंध में सिंध जी औरतुनि जे हक़नि लाइ स्ट्रगल करे रही आहे। पोइ उहे हैदराबाद हुजे, सांगड़ हुजे, कराची हुजे, घोटकी हुजे, मीरपुर ख़ासि हुजे, खैरपुर हुजे या वरी जेको आहे जकमाबाद हुजे। असां अपर सिंध ताणी बि विया आहियूं अवामी जमहूरी पार्टीअ सां गॾु पंहिंजी सिंधी औरतुनि जी बि ख़ासि करे असां जेको घोटके में वियासीं उते त हिकिड़ो अहिड़े क़िस्म जा वाक़िया नज़र आया जो उते औरतूं चवनि पियूं त असां अधी दर ते बीहंदा आहियूं न, तॾहिं बि असांखे उन ते दर ते शक जे बुनियाद ते बीहण जे करे असांखे मारियो वेंदो आहे। आख़िरी असांजी सिंध कॾहिं तब्दील थींदी, आख़िर कॾहिं असांजी सिंध जी औरत आज़ादु थींदी। हाणे त ॾींहों ॾींहुं महांगाई वधंदी थी वञे। जिथे असांजी सिंध अॻई पीड़ियल रहे, जिथे असांजी सिंध जी औरत अॻई पीड़ियल रहे, उते वरी जेको आहे सो ही नयूं हुकूमतूं वफ़ाक़ूं जेके असांजे मथां मढ़े। अॻे पीपल्स पार्टी असांजी भींग करे छॾी, रहंदो जेको इमरान ख़ान नवां ख़्वाब अवाम खे ॾेखारे उन रहंदो भींग करे छॾी आहे। असांजो अवाम मरण ते मजबूर आहे, असांजी सिंधी औरत मरण ते मजबूर आहे, असांजो नौजवान पिनण ते मजबूर आहे। असांजा समय नौजवान ॾिसो पढ़ियल लिखियल नौजवान जेके आहिनि मिलनि में धिका पिया खाइनि, शॉपिनि ते धिका पिया खाइनि। हुननि डिग्रियूं इन लाइ हासिलु कयूं त असांखे नौकिरी कोन मिलंदियूं। छा यूनिवर्सिटी में हुनजा ख़्वाब थोरा हूंदा? असांजूं नौजवान छोकिरियूं जेके पढ़नि थियूं उन्हनि खे जेके उहे छा लाइ थियूं पढ़नि? इन लाइ त सुभाणे असांखे एजुकेशन सां गॾु असांखे रोज़गार बि मिलंदो। पढ़ी लिखी हिकिड़ो जेको मास्टर करे थो छोकिरो या छोकिरी, वरी उहे होटल ते वञी बेरो थियनि ऐं कमाइनि, छा उन जी दिलि ते छा गुज़रंदो अथव? उन जे बुनियाद ते उहे वीचारा मजबूर थी ख़ुदकशियूं कंदा। अहिड़ा खोड़ सारा मसइला न असां वटि सिंध में कारोकारी जी रस्म वधंदी थी वञे। हर साल जेको आहे हींअर ॾिठो वञे 2018 में 125 केस कारोकारीअ जा थिया आहिनि। एतिरा केस असां वटि थिया आहिनि। आख़िर हिकिड़े साल में सिंधी औरत रुॻो कारोकारी जी रस्म में मरे। उन खां पोइ ख़ुदकशियूं त अलॻि आहिनि, उन खां पोइ त जिन्सियूं ॾाढियूं त अलॻि आहिनि, उन खां पोइ त नंढपण जूं शादियूं अलॻि आहिनि। खोड़ सारा मसइला आहिनि। सिंधी औरत तनज़ीम सिंध में हर जदोजहद में शामिलु रहंदी जेसीं ताईं असांजी सिंध पीड़ियल रहंदी। जीअं सिंध उन्हनि वधीक मुतालबो कयो त वफ़ाक़ी हुकूमत फलाही रियासत जी ॻाल्हि करे जेको यूटर्न वरितो आहे उहो अवाम मथां हमले खां घटि न आहे। पेट्रोल जा अघ ऐं महांगाई वधाए अवाम खे ख़ुदकशी ॾांहुं धिकियो पियो वञे ऐं ॿिए तरफ़ ॿारनि में वधंदड़ बीमारियुनि जे लाइ सरकार के बि उपाउ न वठी रही आहे ऐं ख़ामोश तमाशा ई बणियल आहे। अहिड़नि मामलनि ते हुकूमत खे संजीदगी सां सोचणु घुरिजे ऐं मामलनि खे हल करे सिंध मथां समूरियूं एमरजेंसियूं ख़तमु कयूं वञनि। वहीद मुस्तफ़ा, वाई साहब, सिंध TV न्यूज़, लंडन, हैदराबाद। हमारा